तू तू किस बार आए? हाँ सही है हुजी हिते त खबर पवई न। तो छन गालन के तू बोरी में छो बंद पया बोरी वाला तो वना देर पे थे मुके कमदार हलायूं था बोरिंग हलायूं था तकड़ केड़ी आ बाबा जमीन जी हालत तो चाल लगी पया बोरी को चालू कर तब वना हलो अब जल्दी करे चालू कर साहब निकला। ठीक है करा तो कराया था तू वाली करे ना बाबा ओ यार कराया तो कमदार कम बुझे पाण का कोन वारो घर को बोरी भी चालू करा वारो घर बोले भी चालू करा मोरे फाथाई में अरे ऐसो मां पहली और आखिरी दफो तो के समझाइण आई हां पाण वारे छोरे के समझाए छडे वरी जे बीहर एड़ी बारणी कई थई त पो मोखा वधिक बे हथ नहीं दोसे। अरे खैरा जे सिर तो खैरो होजे इने तो वारे छोरे जो मथो कूड़े गड हते चाड़े सजे गोठ में सरगिस में कराई मास त मोजो नालो भी खैरा नाही। अदी गाल त बुध अरे बुध छा हां मां को तो जी तकरीर बुधा यहां छा मां तो के बुधाइणा यहां त पांजे छोरे के समझाए छडे हां न त पो वरी समझे तो। अदी इहो ही त चवा पयो त मां पांजे छोकरे के घणो समझायो आ पर मुड़े ही कोन तो। छा चई मुआ हां छा चई हो त न थो समझे पियो मां चवाई थी कन खोले बुधी छडे होटल पे अचे सभनी माण्हुनि जे साम्हूं जे तुझे बूथ में धूड़ न विधमे त मोजो नालो भी मटाए छड़ जाए। हां खैरा जे सिर जो खयो हुजे मुखे पंहिंजे इज्जत खां वधीक ॿिए जी इज्जत प्यारी कोन है। हां वो खानो यार हाणे मां हलाए थो काॾे मीर वे त सही यार रात घणी थी चुकी आ देर थी वई आ कोठ भी पहुंचणो पण ईअं कर रात हिते ई रही प अचर हिते अथई ही तो उथण जी कंदो कोन सुबह करे पोइ तो उथंदुई खुदा खैर करे किथे न चोरी थी वई ऐं कंहिं आचर खे सुबुह जो ईंदे ॾिठो त चवंदा पक इहो आचर चोरी करे वियो। ठीकु आहे मीर खान जे नथो वेही न त पोइ यारो यारी खानू सुभाणे मां चकर ते ईंदुसि सुभाणे मां तव्हांजे ॻोठींदुसि ॿकरियूं काहे ॾिसां त कमदार पंहिंजा फसल कीअं थो बचाए। कमदार पुछंदो कोन मुंहिंजी सलाह वठो न कमदार खे ॿधी हिते खणी अचोसि। अचर मां बि ईअं ई थो चवां पर वॾे खे केरु मुंहुं ॾे कमदार खां सभु पलांद सारे संभाले वठंदासीं। खानो हाणे इहो ॾिसणो आहे त हुन में दम केतिरो आहे ऐं उहो बि ॾिसणो आहे त रेस मिठल कहिड़ो कदम थो खणे। बाक़ी जीअं मूं तोखे चयो आहे न ईअं ई कजांइ। ठीकु आहे सुभाणे खां वठी ईअं ई थींदो असां हर वक़्तु तयारु रहंदासीं रुगो हिकु दफ़ो तोसां खौंसनि खानू पोइ तमाशो ॾिसजांइ। या रात घणी थी चुकी आहे ॻाल्हियुनि में वेहिजी वेंदुसि त सुबुह थी वेंदी हाणे मोकिलणी कोन्हे। ठीकु आहे मीर खान हा खानू ॿुधाए कीअं गुज़री जेल में कीअं गुज़रंदी आहे ॼण रही न आयो हा हाणे छॾे न ॻाल्हि खे इहो ॿुधा त तुंहिंजो इश्क किथे पहुतो। यार छा ॻाल्हि कई बसि ईअं सम्झ त अंदर में बाहि भरियल आहे बाहि। इहा मूंखे ख़बर आहे त इश्क जे अंदर में बाहि बाहि भरियल हूंदी आहे। हाणे इहो ॿुधाए त अॻियां कहिड़ी मोट मिली कुझु आसरो आहे या न। खानू रुपए मां बसि ॿाना यार दुआ कर त ठही पवे। अजर ठहे या न ठहे पर यार तोखे संग त कोन ॾींदा न। खानू रुगो नसीबां ठही पवे पोइ उन्हनि खां संग घुरण जी ज़रूरत थोरी आहे भॼाए वेंदोमांसि। मां तोसां ॿधल खणी हिते अचीसि उहो ॾिसां त रहे मिठल खान भली
पंहिंजे सॼे ॻोठ सां गॾिजी हिते अचे। जरूरत है बार कोट पानी से भरिया। जल्दी तो ॾिसी केॾी थो करे, ॼण त भले घोड़े ते चढ़ियो थो वते ऐं कॾहिं सुख सां घर में वेठो आहीं। अरे कम जहिड़ो आहे बहुत वक़्तु फाड़ी सुठी ॻाल्हि आहे। वञ पाणी करिया। कहिड़ो कमु अथई? कम त वीचारा हारी था कनि, तूं त अजाए उन्हनि जे पोयां ॼाड़ी हणंदो आहे। अरे अजाए ॼाड़ी कोन हणंदो आहे, ॼाड़ी वसा कमु कोन हलंदो आहे। खाती खराणी आहे, उन लाइ माण्हू गॾु करणा आहिनि। पाणी खणी वञ आना थी आना। बाबा ओ बाबा खर्ची दे। स्कूल खत्म न खर्ची दे। अॼु मोकल आहे मोकल। उमर पंहिंजो रुलण लाइ स्कूल खां मोकल। कहिड़ा तो पढ़ी अत तारा कया आहिनि, ही बि अहिड़ा ई कंदो बाक़ी छा। माना आऊं जे न पढ़ी त छोरो बि न पढ़े ईअं न। छो न पढ़ंदो, ईंदो आहे स्कूल। छो जी पुट जी दुश्मन थी तंहिंजे में त बोधई जे कोन थो खपे तुंहिंजो पाणी। न पी हलंदो थी। कोन थो खपे कोन थो खपे, समझे थो वीचारो पंहिंजो पाण खे। न भागा तूं बि वेंदो पर स्कूल में। मासी भले आई है। अम्मा खैर हूंदई, अल्लाह कंदो शल खुश ऐं आबाद हूंदी है। अभी चाची लाइ चांद तैयार करे वठ। अब्बा तकलीफ़ छो पिया कयो? चाची मस मस त असांजे घर आई आहियूं, चांह खां सवाइ तोखे कीअं छॾींदासीं? अब्बा एॾी हुज था कयो त खणी पियां थी, पर मां चांहि जल्दी ठाहे वठजांइ। चाची देर नाहे, बस इजो थी करे अचां। चाची ख़ैर में पंधि पई आई। अरे अब्बा केॾियूं तो ॻाल्हियूं पुछी, ज़माने जा कम लथा पिया आहिनि। जवान छोकिरी खे ॿाहिरि कढण जो त को वक़्तु ई कोन्हे। अब्बा तौबा आहे तौबा। ॻाल्हि छा आहे? चाची खुली छो नथी ॿुधाई? अब्बा कूड़ हणा त ज़बान सड़ेम। मूं पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां सोणी शरीफ़ खे मिलंदे ॾिठो आहे। छा छा चाची? अरे अब्बा जे मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार न हुजे न, हे ॾिस ये तो पाण पढ़ी ॾिस। अरे अब्बा तुंहिंजी मंगेदी वाटर ते विच ख़त पढ़े मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो मांसि। ऐं जेकॾहिं ॿी का माई ॾिसेस हा न, सॼे ॻोठ में ढंढोरो पिटे हा। ऐं अब्बा तव्हां ॻोठ में कंध खणण जहिड़ा ई न रहो हा। ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी सलाह अथई हाणे जल्दी शादी करे छॾ। अब्बा पर सोचण जी ॻाल्हि आहे, गैरतमंद त को बि ईअं शादी कोन कंदो। बस बस चाची, हाणे ॾिसंदो सां इहा छोरी कीअं थी ॿाहिरि निकिरे। लगी बंभोर की बाही। खैरां जे सिर ॾांहुं ख़ैर हुजे, इन्हे मुंहिंजे खैरां सां वेर पातो आहे। जे सॼे घर खे बुहारो ॾेई न वञासि त मुंहिंजो नालो बि खैरां न आहे। मुंहिंजे जो घर त अॻ में ई बुहारियो पियो आहे, घर में त कुझु बि कोन अथसि। मां बुहारो छा ॾींदीमांसि? खैरां जे सिर ॾांहुं ख़ैर हुजे, आई आहियां त ख़ाली हथे वापसि न वेंदसि। इहा बि सही आहे, कुझु न कुझु त कारो मुंहुं मुंहिंजे जो थींदो। बाबा पानी पी। शायदि माने केॾा वई आहे? मूंखे ख़बर न आहे, मां कहिड़ो अमां जो पहिरियों खईंदो घुमंदो आहे। शर्म नथो अचे? मां न ईंदा बाबू, ये थपड़नि जी कुट का
इन रन खे बि घर में वेहण ई कोन थो अचे। फुट कोई कोन थो को मरे जाजे धिका खाई खाई अची घर में किरे पर मानीअ ला आऊं थो। हाँ मार पे तो साथ को बड़ो ना हंसा तू वही किदा हो ये कयो बुधा हम बोल के भाई दे ये केड़ो पिढ़े जो भंभोर आ जेके बाह तू ॾियण वई। अरे भंभोर खे बाह ॾियण छॾे दे पर जो न भंभोर साड़ा रही जी जे घर सड़ो न तो घोड़ो घर में आहे छा जो सड़ंदो तो दुख थींदो ॾाढो असांखे। तू तो खुश छई त खुलियल मैदान ते वेहा बस। हाँ हाँ अड़े घर खां त खुलियल आसमान चङो आहे घट में घट हवा त लॻंदी। अच्छा किरो के मानी टुकुर दे तो भूख लगी आ। मानी तो तैयार करे रखी वई हुस शायद के चई हा त ॾेई आ न पोइ वई खाई आ। ओ मुबारकू जनई मुबारकू ये पहले चक्कर तू मानी पचाए घर में रखी पो तू निकिया ना तू तो सदा ही बुखमो आ तो के मानी मिले ही कान थी घर जी सदा बाहर खाईंदो आ इहे न। अने टीको बंद कर वञ वञ मानी छॾिया वञ वञ तो के मुआ मुझे कढाणी न तो वणी बाहर वञ कदे छा मूंखे वञी थी हलो छा ॻाल्हि आहे पुट? बाबा राति चाचे परियल वारनि सां मिली अच ऐं ॻाल्हि हिकु तरफ़ करे अच। ॻाल्हि हिकु तरफ़ करे अचां?